तारीख़ में सिंध जे हर घर में टिहाई भिटाई जे ते मिठो देगड़ो सिंधी क़ौम लाहींदी आहे, खाराईंदी आहे ॿारड़नि खे। उन सिलसिले खे वधीक मैच्योर करण लाइ असां कुझु साल अॻु में सदरदीन जन सां सलाह कई हुई त हीअ टिहाईअ जो प्रोग्राम थियणु घुरिजे, सॼे सिंध में थियणु घुरिजे। शुरूआति असां था कयूं, उहो अॻिते कमु वधंदो हलंदो। इन सिलसिले में हीअ जेका तक़रीब आहे, हीअ जेको नगर न्याय आहे, उहो इन सिलसिले में आहे। सूफ़ी शाह शहीद जो अॼु उर्स आहे, उनजो पहिरियों मेलो आहे, उन जे करे चहिरो भतु बि आहे। वाह। ऐं वरी साईं भिटाई सरकार जी अॼु टिहाई आहे, उनजी रवायत इहा ई आहे त असां उहे मिठो भतु कंदा आहियूं। देगड़ो भत जो तव्हां जो सॼे सिंध में हूंदो हिकु दौर में, हाणे जा सामान्य ससवी तव्हां वेस विढ़ण जो कर लाए लुंग लतीफ़ चए थी बेखाराणी भरे त वेंदे पवई भरे अॻियां हो त हुज़ूर असां त थोरो आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं गुंदर गॾियाऊं अलाही अल्लाह। आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं जेके अवामी मेड़ आहिनि हिन टाइप जा कंहिं ज़माने में असां बि कंदा हुआसीं। माण्हुनि खे गॾु करे उन्हनि खे सियासी, समाजी, अदबी, तारीख़ी, पंहिंजो इल्मी ऐं पंहिंजे विरसे जो जेको ॾींदा हुआसीं। इहो जेको सिलसिलो आहे उहो थोरो रुकिजी वियो आहे, उनखे हैदर वरी रिवाइव कयो आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहो ॾाढो स्वाभाविक आहे। बाक़ी लतीफ़ त लतीफ़ आहे, साईं में सदाई करे मथे तुम सुकार, दोस्तो तुम दिलदार, आलम सभु आबाद करें। आयतूं आहिनि, लतीफ़ साईं पंहिंजे शाइरी लाइ चयो आहे त जेतो बेत भाई से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। त लतीफ़ साईं जी जेके बैत आहिनि या लतीफ़ साईं जो जेको फ़लसफ़ो आहे, लतीफ़ साईं जी जेका सोच आहे, उन जी जेका लोच आहे, उहा आम न आहे। उहा क़ुरान शरीफ़ जी तफ़सीर आहे, जंहिंमें ज़िंदगी गुज़ारण जा हिकिड़ा अमली तरीक़ा उन में बयानु कयल आहिनि। ऐं असांजे हिन दौर में असांजे जेके वॾा वॾा बुज़ुर्ग आहिनि, जीअं लतीफ़ आहे, सचर आहे, या जेके वॾा वॾा असांजा सूफ़ी शाइर आहिनि, उन्हनि खे अॻो हुननि पीर करे छॾियो आहे। उन ॻाल्हि खे तब्दील करण जी ज़रूरत आहे। माण्हू वञनि था लतीफ़ साईं फ़लसफ़ो छा आहे, लतीफ़ साईं शाइरी कहिड़ी कई, उन पंहिंजे उन शाइरी में पैगाम कहिड़ो ॾिनो, ऐं सचल साईं पंहिंजे शाइरी में पैगाम कहिड़ो ॾिनो। असांखे खपे त असां उन्हनि जे उन पैगाम ते असां वञूं। ऐं हर हिकु सिंधी जे घर में लतीफ़ जो रिसालो, शाह जो रिसालो हुअणु खपे। असांखे बि खपे त असां पंहिंजनि हीरनि खे सॼी दुनिया में इंट्रोड्यूस करायूं। ॿियो, लतीफ़ साईं या सचल साईं या असांजे जेके सूफ़ी माण्हू बुज़ुर्ग आहिनि, उहे कंहिं मख़सूस पार्टी जा न आहिनि, मख़सूस गिरोह जा न आहिनि, मख़सूस मसलिक जा न आहिनि। उहे असां सभिनी जा वजूद दौर में थिए थो, जंहिं वक़्त में चारई तरफ़नि खां हमला आहिनि। मुग़लनि जा हमला आहिनि, अरगुननि जा हमला आहिनि, तोखाना अचनि था, उन खां अलावा ईरानी अचनि था। माना त हर तरीक़े सां वॾो वेठो लॻी कोठो वाओ लोक सभु इहो। ऐं लतीफ़ तारीख़ आहे, पर असांजे सोचनि में इनखे उहा तारीख़ न सम्झी सघी आहे। जॾहिं त लतीफ़ उहे पहिरां खयां आहिनि, जेकॾहिं असां गहराई में वञूं त असांखे वॾो माल मिली वेंदो। पर असां हिकु त वॾा ख़ुशनसीब ई आहियूं त छो त सिंध सुञाती वञे थी ॿिनि शयुनि सां। हिकु सिंधू दरिया, ॿियो लतीफ़। हिन ॿिनि शयुनि जी सुञाणप आहे सिंध जी। पर बदनसीबी इहा आहे त असां लतीफ़ खे सम्झी न सघिया आहियूं। पर जेकॾहिं सम्झी बि विया आहियूं त अमल पहिरां न थिया आहियूं। लतीफ़ चवे थो त वक़्त सां हलो, हालतुनि सां हलो जी। हर वक़्तु पंहिंजी हालतुनि सां हलो, जुस्तजू अमल में रहो। माना जा जीअं तव्हां जल कान ई वेल वेहण, ततीअ थतीअ हल कान ई वेल वेहण। मतिलबु चवण जो आहे त तव्हां जुस्तजू में हुजो, नतीजा वठो, लतीफ़ खे पढ़ो। लतीफ़ जे उन इहे किरदार किसा कोन्हनि। लतीफ़ जा ससुई तो किरदार कोन्हे, को सोणी किरदार कोन्हे। कहाणियूं हुयूं जेके अॻ में लतीफ़ खां बि हलंदियूं।
पर लतीफ़ उन्हनि खे जेको मैसेज कन्वे करायो त उहो हे मतभेद जो मामिलो ग़रीब गुरबत ऐं अमीरी वारो तबिको हिक ॿिए सां खे पुठणो कुहणो ऐं हिक ॿिए जा पेर छिकणो ॿिए जी मदी करणो माना लतीफ़ इन्हनि मां कढी करे असांखे निजो हिकिड़ो समाजी माण्हू थो बणाए त जंहिंमें तव्हांखे अहसासी कैफ़ियत न आहे त तव्हां माण्हू न आहियो। त लतीफ़ असांखे उन तरीक़े सां तारीख़ बि ॿुधाए थो त हमलावरनि केॾा थी सघिया। लॻी कोसो वाओ लोक मिलियो ई लसियो उभन मंझां आयो हे जो हुगाओ कयूरनि तंवारियो पुनूअ पुॼाणा रसियो सूर शबान खे वह बशुन वटाओ बड़पिण कनि बुकाओ पुकंडे हारियल आहे। हाणे सॼी वार्ता आहे जेका नादर शाह हमिलो थो करे त हीअ हालत अहिड़ी अची सिंध जे मथां कड़की कोसी वाओ अहिड़ो हिकिड़ी लूह अची वई जंहिंमें हीअ सॼे देश जा माण्हू उन में सैराबजी विया। सॼो देश जेको आहे उन लपेट में अची वियो जो हिते कुकरा नारा ऐं पंहिंजो दाऊं कुका जो थियणु लॻियूं त ॼण उभन वञा आयो हए जो हुगा पखी पखण वण टिण उन्हनि में बि इन्हनि शयुनि जो क़तलाम शुरू थी वियो। रसियो सूर शबान खे वह वसन वटा उहे जेके वैशी आया उन्हनि जेके मालदार माण्हू आहे उन मालदार माण्हुनि खे लुटियऊं बि कुठऊं बि उन्हनि खे वेदनूं बि कयूं ऐं जेको वरी वाली हाकिम हुयो उहो वरी पंहिंजो वक़्तु बचाए पाण खे भॼी उमरकोट में दाख़िल थो करे। लतीफ़ जो भाड़िया न थियो मैदान ते भरियो ऐं वक़्तु ऐं हालतुनि सां हलो जीअं लतीफ़ जी ॿोली हे लतीफ़ जो भतु न आहे पर लतीफ़ जी सॼी कचहरी आहे ऐं सभिनीनि खे लतीफ़ सां सलाह ॾे हलणो आहे जीअं लतीफ़ जी ॿोली।